ऐं हाणे संगीत जी महफ़िल जारी रखंदासीं। असां मिस्टर नरेश खे अर्ज़ु कंदासीं त अचनि ऐं सिंधी में भॼन पेश कनि। अचो। ही म्यूज़िक प्रोग्राम खां पोइ वरी नाटक जो जेको ॿियो पार्ट आहे उहो हिते असां कंटिन्यू कंदासीं। शाबाश आहे जिन ही सीता सिंधु भवन ठाहियो। शाबाश आहे उन्हनि खे जे अञा ताईं हिन खे हलाईंदा अचनि था अहिड़े सुठे नमूने। ऐं शाबाश आहे तव्हां सभिनी खे, हिननि ॻाईंदड़नि खे, वॼाईंदड़नि खे शाबाश आहे, सलाम आहे, सलाम आहे। अॼु मूंखे श्री ठाकुर चावला यादि थो अचे, जंहिंजे लाइ मां ॿ अखर बि ॻाल्हायां जेकर त राग में थो ॻायां। न तूं मूंखां जुदा आहीं, न मां तोखां जुदा आहियां। अखियुनि खां सो परे आहीं, मगर दिल में सदा आहीं। न तूं मूंखां जुदा आहीं, न मां तोखां जुदा आहियां। अखियुनि खां सो परे आहीं, मगर दिल में सदा आहीं। न तूं मूंखां मुंहिंजे दिल जे अंदर में तुंहिंजी तस्वीर साथी। मुंहिंजे दिल जे अंदर में तुंहिंजी तस्वीर साथी। ख़ुशी मुंहिंजी तुंहिंजी पूजा, मुंहिंजी दुनिया त तूं आहीं। ख़ुशी मुंहिंजी मुंहिंजी दुनिया, मुंहिंजी पूजा त तूं आहीं। न तूं मूंखां जोड़ियो थम प्यार जो नातो, मूं तो सां तोड़ निभाईंदुसि। जोड़ियो थम प्यार जो नातो, मूं तो सां तोड़ निभाईंदुसि। मुंहिंजी पूजा, मुंहिंजी दुनिया, मुंहिंजो सभु कुझु त तूं आहीं। आहा